वला तबगिल फसाद फिल अर्ज़, ज़मीन में फसाद न कयो। असांजी हुकूमत आई, उलमा जी इंशाअल्लाह ईंदी, सभु चओ इंशाअल्लाह, इंशाअल्लाह ईंदी। तव्हां मजबूर थी करे मौलवी ॾे ईंदो, हाली न ईंदो, अञा मस्ती कुझु आहे तव्हांखे, अञा कुझु तव्हां वटि पैसो आहे। अहिड़ा हालात थींदा जो का शइ न रहंदी, घरनि में पंहिंजी इज़त बि बचाए न सघंदा, न जान महफ़ूज़, न माल महफ़ूज़, न इज़त महफ़ूज़। पोइ मजबूर थी करे मौलवी ॾे ईंदो, ख़ुशीअ में न ईंदो। ऐं हालात तब्दील थियनि पिया तेज़ीअ सां। अफ़गानिस्तान में मौलवियुनि जी हुकूमत आहे, शाम में बि अल्हम्दुलिल्लाह दीनदार उलमा अची विया, ऐं हाणे पाकिस्तान जो वारो। असांजी हुकूमत आई, असांजे मंशूर में लिखियलु आहे त सभ खां पहिरीं जेके पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾियो। हिते सिंध में लखे सीटूं ख़ाली पियूं आहिनि, हर महकमे में, पुलिस वारो महकमो हुजे, एजुकेशन जो महकमो हुजे, हेल्थ जो महकमो हुजे, लखनि जे तादाद में सीटूं ख़ाली पियूं आहिनि। उहे पैसा हुकुमरान खाइनि पिया था, ग़रीबनि खे रोज़गार नथा ॾियनि। मौलाना फज़ल रहमान साहब ॻाल्हि कई, तव्हां कान ॿुधी त सरहद में हिकु दफ़ो मौलवियुनि जी हुकूमत आई, लखनि जे तादाद में सीटूं पियूं हुयूं, नौकिरी न पिया ॾियनि। असां मौलवियुनि जी 5 साल हुकूमत आई, उहे लखे नौकिरियूं सरहद में आलम मुफ़्त में ॾिनी, रुपयो ई ॾिए। इंशाअल्लाह असां मुफ़्त में सभिनी खे नौकिरियूं ॾींदासीं। खोड़ रिटायर थी विया आहिनि, के मरी विया, ईअं पिया पघारूं पिया था ॿिया खाइनि। ऐं जेके पढ़ियल लिखियल न आहिनि, जिन खे नौकिरी जो शौक़ु न आहे, इंशाअल्लाह असां उन्हनि खे बिना व्याज जे पैसा ॾींदासीं। 5 लख, 10 लख, 50 लख, करोड़ रुपया, भली तव्हां कारोबार कयो बिना व्याज जे, किस्तनि ते हुकूमत खे। बाक़ी जेके माज़ूर, अखियुनि खां माज़ूर, लूला लंगड़ा, बेवा औरतूं, इंशाअल्लाह इन्हनि अमीरनि खां असां ज़कात वठी करे उन्हनि ग़रीबनि माज़ूरनि खे असां घर वेठे वज़ीफ़ा ॾींदासीं। कंधार में हिकिड़ी औरत हुई, पंहिंजे घर जे ॿाहिरां खाड़ीअ में पापड़ रखी वेठी। कंधार जो गवर्नर आयो, उन औरत खे जो ॾिठई त उनखे वञी 10,000 अफ़गानी ॾिनई, चई अम्मा तूं घर में वेह, अम्मा असांखे क़यामत जे ॾींहुं नबी से ॾाढो रुसवा न कर, तूं घर वेह, निमाज़ पढ़, ज़िक्र कर, हया ऐं पर्दे में रहो, इंशाअल्लाह असां तोखे घर वेठे 10,000 माहाना वज़ीफ़ो ॾींदासीं। अम्मा ॿीहर तूं घर खां ॿाहिरि न अच। दुनिया में कोई मुल्क अहिड़ो कोन्हे को जंहिंमें पिनड़ ते पाबंदी हुजे, इहो वाहिद मुल्क अथव अफ़गानिस्तान। हिन वक़्तु तव्हां उते वञो, हालांकि कोई मुस्लमान उन्हनि खे हुकूमत जे लिहाज़ सां तस्लीम नथो करे, पर उते पिनड़ ते पाबंदी आहे। जेके माज़ूर आहिनि उन्हनि खे वज़ीफ़ा मिलनि था पिया। तव्हांखे पाकिस्तान में जेके अफ़गान जिहाद में शरीक थिया, पाकिस्तान में रहनि था, उन्हनि खे पाकिस्तान में वज़ीफ़ो हे तालिबान ॾियनि त तव्हां अफ़गान जिहाद में क़ुर्बानी ॾिनी आहे, असां तव्हांखे विसारींदासीं। क़ुरान जे कानून जो असां मज़ो चखियो ई कोन्हे। हर महीने में टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे लाइ 45 करोड़ सिर्फ़ु मेडिकल जे लाइ था ॾियनि, 45 करोड़ हर महीने। मां ई हज़ारनि जे साम्हूं ईअं बसि वाहियात ॻाल्हि थो कयां। 45 करोड़ हर महीने में हिकु ज़िले जे लाइ मरीज़नि जे इलाज जे लाइ था अचनि। 45 करोड़। ये नंढियूं इस्पतालूं, वॾियूं इस्पतालूं, उन्हनि खे दवा ॾियो, इलाज मुफ़्त में, टेस्ट मुफ़्त में। ऐं टंडो मोहम्मद ख़ान जे इस्पताल में वञो त बाथरूम में पाणी कोन्हे, बेड ते चादर कान्हे का, मशीनूं सभु ख़राबु, टेस्टूं बि ॿाहिरों करायो। एक्सपायर दवाऊं पिया था हलाइनि, एक्सपायर दवाऊं जेके मादे जे लाइ, गुर्दनि जे लाइ ख़तरनाक। केतिरा मरीज़ मरी विया। डॉक्टर स्टोर वारनि खे चवनि था त असांखे पैसा ॾियो, तव्हां भली इहे दवाऊं हलायो। भली पुछा करे ॾिसो, को सहाफ़ी वेंदो, उन्हनि सां वञी ॻाल्हाईंदो त हीउ छो था हलायो, उनखे लख रुपया ॾींदा त तुंहिंजो वात बंदि थी बसि, तूं ॿीहर न अचु। ईअं पियो थो मुल्क हले। डॉक्टरनि खे ई कंपनियूं 2 नंबर दवाऊं थियूं ॾियनि त इहे हलायो, भली मारियो हिननि खे, असां तव्हांखे ॿाहिरि मुल्क घुमाईंदासीं। अमेरिका, बर्तानिया, कैनेडा, फ्रांस, इंग्लैंड, ये सभु डॉक्टर आहिनि, इन्हनि जे ख़र्चे ते वेंदा त हीअ 2 नंबर दवाऊं हलायो, भले इहे मरनि।
पुलिस वारो महकमो सूबेदार ॿिनि सिपाहियुनि खे थो चए त बाबा तव्हां ॾाढो रोड ते बीही रहो, 5000 असांखे तेल जा पैसा ॾियो, बाक़ी तव्हां खाओ वञी। जेको ईंदा सुञाणनि था उहे बि हेॾा माहिर आहिनि, असां मौलवी ईंदासीं असांखे न रोकींदा, चवंदा मौलवी असांखे न ॾींदा। को वॾेरो हूंदो इलाइक़े जो को मुअज़्ज़म आहे हुनखे न, बाक़ी ग़रीब को मिसकिन ईंदो बीहारींदासीं। को ट्राली वारो, को ट्रैक्टर वारो, को चुपची वारो, को मोटरसाइकिल वारो, 50, 100, 200 भली भरिसां पई फुर थींदी मजाला जो हुते वञनि, हू चवनि ईअं था त असांजो कमु इहो आहे। हीउ सूबेदार खे ॾींदा, सूबेदार DSP खे ॾींदो, DSP SP वटि पहुचाईंदो, SP DC खे पहुचाईंदो। असां चवंदा हुआसीं त एजुकेशन जेको आहे तालीम खातो उहो करप्शन खां पाक आहे, पर इहे मास्तर जेके आहिनि मास्तर इहे बि जेके ग़रीब मिसकीन ॿार सरकारी स्कूल में पढ़ंदा आहिनि इन्हनि खे चवंदा आहिनि तव्हां न अचो, बसि असांखे 2-3 हज़ार ॾेई छॾियो, असां पाण ई तव्हांखे पास करे छॾींदासीं। मां तव्हां खां पुछां थो सरकारी स्कूलनि में मास्तर वञनि था, ॿार वञनि था, उन्हनि ॿारनि खे चवनि था 4000-5000 असांखे ॾियो साल ते, असां तव्हांखे पास करे छॾींदासीं। इहे मास्तर हेड मास्तर खे पैसा था ॾियनि, हेड मास्तर वरी मथे बायोमेट्रिक इहे बि ॿधल आहिनि इन्हनि सां। भली तव्हां घर वेठा हुजो, नौकिरी पिया कयो, असां जंहिं महिल अचूं तव्हांखे ॿुधाईंदासीं उते मौजूदु हुजे। एॾो ज़ुल्म पियो हले असांजे मुल्क में। असां सम्झाए बीठा आहियूं, असां मौलवियुनि जी ॻाल्हि तव्हांखे पिते ते ई नथी पए। इन जा हिसाब तव्हां सां थींदा। मां तव्हां खां पुछां थो टंडो मोहम्मद ख़ान इस्पताल में को ग़रीब को मिसकिन लाइलाज थी करे मरी वञे, इन ॾोह में इहे डॉक्टर ऐं मिनिस्टर मुलवस आहिनि या असां वोटर बि मुलवस आहियूं? तव्हां था चओ त असांजी जान छुटल आहे, न इन जा हिसाब तव्हां ग़रीबनि खां बि थींदा। ही मासूम बच्चा जेके अगवा थी पिया वञनि, ज़ंजीर में ॿधा पिया आहिनि, मां तव्हां खां पुछां थो असां खां दाऊं निकिरी वई त जंहिंजा बच्चा हूंदा उन्हनि जो छा असरु? इन ॾोह में इहे दाड़ेल ऐं सरदार मुलवस आहिनि या असां वोटर बि मुलवस आहियूं? तव्हां त चओ था त बसि 5000 मूंखे अकाउंट जा मिलिया, ज़ाल खे 12,000 बेनज़ीर जा मिलनि पिया, 3 लख कमरे जा बि मिलिया, नलको मिलियो, नाली मिली, बसि पुट जी ड्यूटी मिली वई, मुंहिंजो कमु थी वियो। बाक़ी सॼे मुल्क में भली हूंदा त ईअं न आहे बाबा, इन जा हिसाब थींदा। वाइदो के उलमा जो साथ ॾींदासीं।